अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हींअर मां सम्झी रहंदो तव्हां कहिड़ी जॻह ते मौजूदु आहियां, छो जो मुंहिंजे बैग में तव्हां ॾिसी सघो था लिखियो पियो आहे सोनी में। त हींअर आऊं हिते पहुतो आहियां सकरनि खां माई सोनी जी मज़ार ते। यकीन कंदो जॾहिं आऊं आयुसि तॾहिं त हिते एतिरा घर वग़ैरह बि कोन आहे, ख़बर न पई पई हीअ ज़ाहिर ज़रूरु हूंदो रोड खां हीअ मज़ार ॾिसण में ईंदी, पर अॼु मूंखे वॾी तकलीफ़ थी आहे, पुछा करणी पइजी वई आहे हिते पहुचण में। हिते रस्ते खां बि ख़बर न पई पए त कहिड़ो रस्तो हिन पासे थो वञे, पर अचो तव्हांखे विज़िट करायां मज़ार। नाज़रीन अचो तव्हांखे माई सोनी जी मज़ार जी विज़िट करायां। उहा माई सोनी जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे दास्ताननि में पंहिंजे सुरनि में ॻायो आहे, जेको अॼु बि ॻायो वञे थो। माई सोनी जा सुर ऐं उहे सभु हिते ॻाया वञनि था। उन टाइम जा क़दीमी ख़बर ई वण अॼु बि हिते मौजूदु आहिनि। जेकॾहिं कैमरामैन खे मां अर्ज़ु कयां त थोरो हिन पासे ॾेखारे त हीअ ख़बर इंतिहाई क़दीमी आहे। तव्हांखे ॾिसो कॾहिं ई हेठि, पर अॼु हिनखे ॾिसो छुड़सूदो केॾो मथे थियल आहे, हिनखे बाक़ाइदा सेटिंग कई आहे। अचो तव्हांखे मज़ार जो दीदार करायां अंदरि। नाज़रीन हीअ मशहूरु लोकदास्तान माई सोनी जंहिंजी मज़ार ते अॼु हिते पहुतल आहियां। अॼु हिन मज़ार कहिड़े हाल में आहे, कीअं आहे, अॼु हिन जा दर्शन अव्हांखे करायूं था। लॻे थो हिन जी देखभाल करण वारो को अहिड़ो को आहे ई कोन को चङो जेको हिन खे हिन जी देखभाल करे। हिन रोज़े खे मरबत जी मूंखे लॻे थो त शायदि ज़रूरत आहे। अव्हां हेॾा ॾिसो, हिन जो डोम बि ॾिसो ऐं हिन जे चारो पासे बि ॾिसो, हिन खे सीरियूं पियल आहिनि आसन पासन खां मथां। हिन चापड़नि खे केॾी महिल बि किरी सघनि था ज़ाइरीन जे मथां। अव्हां हीअ ॾिसी सघो था हिन जी ख़स्ता हाली, हीअ सभु कुझु जेको बि आहे अव्हां हिते ॾिसी सघो था। माई सोनी जेका पंजाब मां इश्क जे करे, पंहिंजे आशिक़ जे करे, पंहिंजे महबूब सां मिलणु जेका वई पए त हुनखे कचो घड़ो ॾिनो वियो त कचे घड़े ते जीअं तरी पंजाब जे दरिया में त चनाब में हीअ जीअं का लुड़ी वई, पोइ चनाब या ॿियो इहो मूंखे चङी तरह हींअर ज़हन त फ़िलहालु मूंखे यादि कोन्हे। इन जे करे मुंहिंजे ख़्याल में त चनाब में लुड़ी, चनाब दरिया मां वहंदी वहंदी हिन पासे हाकड़ा दरिया खां थींदी हीअ हिते पहुती ऐं हिन जी सुञाणप करे किन माण्हुनि हिन खे हिते ई रखियो इशदादपुर जे अंदरि आहे। त हीअ मशहूरु लोकदास्तान माई सोनी जी मज़ार आहे। माई सोनी जी मज़ार ऐं मज़ार जी जेका ज़बून हाली जी हालत आहे उहा बि तव्हांखे मां ॾेखारे थो छॾियां। हितां जा MPA MNN ऐं इंतिज़ामिया वस वारनि खे मां गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा हिन जो थोरी घणी देखभाल कयो, हिन जी का मरम्मत करायो। हीअ जेका आहे असांजो क़ीमती विरसो आहे, असांजे सिंध जो, असांजे शाह लतीफ़ भिटाई सरकार जो ऐं ॻायल विरसो आहे। हीअ असांजी सिंध जो विरसो आहे, असांजो विरसो आहे। इन जे करे हिन जी बाक़िया सलामती लाइ कोशिशूं कनि। मां आऊं त इहो ई चवंदुसि त हिन मज़ार ते जीअं आया आहियूं त हिन लाइ कुझु न कुझु हू कनि। हिन जी ज़बून हाली खे ॾिसी अॼु ॾुख बि ॾाढो पियो थिए त हिन जी न को सफ़ाई थी थिए, न ई हिन खे को सफ़ाई करण वारो को हिते मूंखे नज़र थो अचे। मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे, हिन जी मिटीअ में धूड़ में सॼी ॼमी पई आहे। हेॾा हुननि जी हालत आहे ॾिसो, अखियुनि सां ॾिसंदो तव्हांखे बाक़ाइदा नज़र ईंदो। हींअर ॾिसो कैमरे में त हीअ तव्हांखे मिटीअ जी धूड़ सां भरियल हेरसो लॻे थो ॼण को हिन पासे कंहिं ॿुहारो है ई कोन्हे। ऐं तंहिंखां सवाइ हे जेके आहिनि से फाड़ ॾिसो, हिन जो केॾी महिल बि पासा ई किरी सघंदा हिन जा, हिन मज़ार जा किथे बि किरी सघनि था। ज़ाइरीन हज़ारनि में अचनि था हिते माई सोनी जी मज़ार ते हिन जे दीदार लाइ। हीअ पंजाब जी उहा सोनी जंहिं इश्क में पंहिंजी ज़िंदगी दाह ते ॾिनी। अॼु मशहूरु लोकदास्तान अॼु असां जेका ॿुधी आहे असां तव्हांजे आलू असां कई आहे। असां सां गॾु आहियूं, मूंसां गॾु जेको तव्हांखे चओ मुंहिंजो साथी आहे, जेको जंहिंसां गॾु आऊं हिते आयो आहियां, उहो आहे फौजी रसूल भाई साहिबु। पंहिंजी महिरबानी सां हिते पहुतो आहियां त हिन जा कुर्बन हिन मज़ार जा दाख़िली दरवाज़ा तव्हांखे ॿिया बि ॾेखारे थी छॾियां हिते छा आहे छा न आहे। हे ख़बर मथे बि हिन मज़ार जे मथां बि फुटी निकिता आहिनि। मज़ार जी ज़बून हाली को रंग कलर वग़ैरह कुझु बि कोन थियल आहे।
ये हालत अल्लाह ही हाफ़िज़ आहे। हिन सां गॾु ही क़बरूं मज़ार जा ही फ़र्श ॾिसो हिते कुझु बि कोन्हे का शइ कान्हे ऐं हीअ हालत आहे। माई सोणी जो मज़ार ॾिसी ॾाढो ॾुख पियो थिए त हिन जी देखभाल करण वारो केरु कोन्हे। हीअ असांजो क़ीमती वरिसो आहे। अड़े ख़ुदा जेके बि ॾिसो पिया था त ख़ुदा रसूल वास्ते हिन जी सार लो माई सोनी जी मज़ार जी देखभाल कयो। हिन खे मरमत जी ज़रूरत आहे, हिन खे कलर रंग जी ज़रूरत आहे, हिन खे करायो त हीअ असांजो विरसो जीअं आहे ख़तमु न थिए, भॼे न टुटे न। हीअ मूंखे लॻे थो त डोम कुझु अरसे खां पोइ शायदि ई किरी बि पए। जॾहिं अंदरां आऊं हिन जी हालत ॾिसी आहियां कुझु मरमत हिन खे थियणु खपे। माई सोनी जो क़ब्रस्तान हीअ सॼो तव्हांजे आॾो आहे, तव्हां ॾिसी सघो था। माशा अल्लाह। वॾा अस्सलाम वालेकुम। तव्हां ख़िदमतगार आहियो? तव्हां नालो? तव्हां पाण कलोई बिरोजी हितां जो या ॿिए पासे जो? घर आहे ॻोठ आहे बाग़े ते। माशा अल्लाह। घणो अर्सो थियो अथव हिते? अच्छा, हिन जी माना देखभाल सफ़ाई वग़ैरह करणु तव्हांजे मथां हूंदो आहे? हूँ ही दरगाह खे को सार संभाल करण वारे कंहिंजे हथ में आई दरगाह? अच्छा, आमदनी न हुअण जे करे? छो त माण्हू कोन था अचनि त जाम था हिते। बिल्कुलु तारीख़ पहिरीं आहे, पुरानी आहे। शाह लतीफ़ खां पहिरीं जी आहे। तव्हांजी ॻाल्हि वाक़ई सही आहे। त माई सोनी शाह लतीफ़ खां पहिरीं जी आहे। अॼु जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हीअ पहिरीं जी आहे, पर माण्हू जो घटि अचणु ऐं उन जे करे जेको आहे सो हिन खे औकाफ़ खां तैराब नथा करनि त हिन जो कमकार केरु कराए। त मां वरी बि अर्ज़ु कंदुसि MPA MNA ऐं जेके मिनिस्टर वग़ैरह जेके बि आहिनि, वज़ीर आला सिंध खे, त माई सोनी जो मज़ार त हिकिड़ी नज़र विधी वञे ऐं हिन खे मरमत जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन खे रंग कलर करायो वञे। हीअ असांजी क़दीम विरसो आहे, असांजो विरसो आहे, असांजे सिंध जो विरसो आहे, असांजी ईंदड़ पीढ़ी जो बि विरसो आहे। त हुननि खे ख़बर बि पए त जीअं माई सोणी हीअ मज़ार हिते आहे। पर जेकॾहिं हीअं ॾिठो त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। केॾीमहिल पहिरीं आयो हुउसि त हीअ ॾाढी सुहिणी मूंखे लॻी, पर अॼु कुझु सालनि खां पोइ आयो आहियां त